अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु आउं फिज़िक्स जे हिकु इंतिहाई अहम टॉपिक त आउं कोन चवंदुमि इनखे, आउं उनखे चवंदुमि हिकु नंढो सवाल ऐं ॾाढो इम्पोर्टेंट सवाल आहे जंहिं ते इलाही कंफ्यूज़ थींदा आहिनि माण्हू। उहो सवाल इहो आहे त छा जॾहिं को बि ऑब्जेक्ट स्पीड ऑफ लाइट सां मूव कंदो त छा उहो मूव करे सघे थो? त इन जो जवाबु असांखे अल्बर्ट आइंस्टाइन पंहिंजी स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में ॾिनो त न, जॾहिं को बि ऑब्जेक्ट जंहिंजो इवन दो 1 माइक्रोग्राम मास हुजे त उहो स्पीड ऑफ लाइट सां मूव नथो करे सघे। इहो इन करे नथो करे सघे छो जे करे तव्हां हीअ इक्वेशन ॾिसो, अल्बर्ट आइंस्टाइन ॾिनी मास वेरिएशन इक्वेशन में हिन छा ॾिनो, छा ॿुधायो त हिन ॿुधायो त जॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट जी जेका स्पीड आहे उहा स्पीड जॾहिं पाण स्पीड ऑफ लाइट जे बराबरि कंदासीं, यानी कि इन इक्वेशन में तव्हां v वारो ॾिसो, उन v खे जॾहिं पाण c जे बराबरि कंदासीं त इन खे सॉल्यूशन कंदासीं त डिनोमिनेटर में पंहिंजो जवाबु छा अची वेंदो? 0। त जॾहिं डिनोमिनेटर में जवाबु 0 ईंदो त इन जो मतिलबु छा आहे त उन जो जेको आंसर कंप्लीट ईंदो उहो ईंदो इन्फिनाइट। यानी कि जॾहिं को बि ऑब्जेक्ट स्पीड ऑफ लाइट सां मूव कंदो त हुन जो मास लामहदूद थी वेंदो, ऐं जॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट जो मास लामहदूद थी वञे त उनखे वरी मूव करण जे लाइ पाण खे एनर्जी खपे लामहदूद। त फितरतन हींअर एनर्जी लामहदूद त मौजूद कान्हे, त नतीजो इहो निकितो त को बि ऑब्जेक्ट जंहिंजो मास हुजे केतिरो बि हुजे त उहो ऑब्जेक्ट स्पीड ऑफ लाइट सां मूव नथो करे सघे। सो इहो हुनजो मैथमेटिकली प्रूव आहे। थैंक यू।